राजा प्रश्न कयो कि महाराज ये संसार भगवान किए ठायो, इन जो मुख्य वर्णन बुधायो। तरी सुखदेव महाराज के याद आयो कमाला। परीक्षित महाराज पूछो असां तो मंगलाचरण करणी भूलजी आसे। तरी उन्हनि सुंदर मंगलाचरण कयो। ए मंगलाचरण में छा चयो उन्हनि? तपस्विनो योगनो। कोई केड़ो भी तपस्वी हुजे महाराज, पंचाग्नि तापे करे विच में वेही रहे, भोजन छड़े करे, स्वाद छड़े करे, सुक्का पत्ता खाई करे तपस्या करे, सजो जीवन वनी तपस्या करे, योग धारणा कंदो रहे, मन ते इंद्रियन ते पूरो पूरो संयम रखी करे, पंहिंजो पाण ते शासन करे, ॾाढो ॾाढो पाण के बिल्कुल तपाए कुंदन करे छड़े, लेकिन पो भी जै श्री कृष्ण जी शरण या उन जी विद्याऊं अधूरी रहिजी वेंदियूं। इन करे सब कम कयो सुठा आहिनि, पर सभिनि खां पहिरियों उन करुणा निधान भगवान श्याम सुंदर जी चरणनि जी शरण वठो। शरणागति जेके भगवान जी शरण वठंदा आहिनि उन्हनि जी तपस्या सफल थींदी आहे, जेके शरण वठंदा आहिनि उन्हनि जी विद्या सफल थींदी आहे, जेके शरण वठंदा आहिनि उन्हनि जो योग सफल थींदो आहे, उन्हनि जो धर्म सफल थींदो आहे, उन जो ज्ञान सफल थींदो आहे, उन जी भक्ति सफल थींदो आहे, उन जो जीवन सफल थींदो आहे। इन करे चाहे कोई ज्ञान के मार्ग में हले, ईअं न सोचे तो मां भक्ति मार्ग में न आहियां। इहा ई ॻाल्हि गीता में भी भगवान चवनि था, हे अर्जुन भले कोई ज्ञान के रस्ते ते हले, ज्ञान पंथ कृपान के धारा। ज्ञान जो रस्तो ॾाढो कठिन आहे, ॾाढो कठिन आहे। राम जी पाण था चवनि तलवार जे समान आहे जंहिंमें ॿिन्ही तरफ़ धार हूंदी आहे, उन ते हलणो आहे। ज्ञान पंथ कृपान के धारा, ऐं उन ते जेको हलंदो तो केॾो खतरो आहे, तिखी तलवार ते हलण। इन करे उहो भी मुंहिंजी शरण वठे तॾहिं उहो ज्ञान मार्ग ते हली सघंदो। पर भक्ति मार्ग में त छा करणो हूंदो आहे? भक्त के ख्याल न रखणो पवंदो आहे। भक्ति मार्ग में भक्त जो मुख्य ख्याल रखणो पवंदो आहे। प्रहलाद कॾहिं पंहिंजो ख्याल कयो? बार बार भगवान अची उन जे अॻियों पोयों घुमण लॻा। केॾीमहिल आग मां था बचाइनि, तलवारुनि मां था बचाइनि, पहाड़ जी चोटीअ तां फेंकनि था त भगवान ईअं पंहिंजे गोद में पकड़े था वठनि पिया, जहर खां था बचाइनि, भूखो प्यासो था रखनि, लक्ष्मी माता भोजन थी खाराए। भगवान चवनि था ज्ञान मार्ग में ज्ञानी के पंहिंजो ख्याल रखणो पवंदो आहे। ऐं भक्ति मार्ग में हे नारद मूंखे ईअं ख्याल रखणो पवंदो आहे जीअं माता पंहिंजे गोद गिनतीअ वारे ॿार जो ख्याल रखंदी आहे, गोदीअ वारे ॿार जो, 6 महीने जे ॿार जो। ईअं मूंखे पंहिंजे भक्त जी संभाल रखणी पवंदी आहे। चओ हरे राम। इन करे भक्तन त मुक्त कंठ सां ॻायो कि प्रभु मूं में उम्मीद न रखजां, मां तुंहिंजो ध्यानु कोन करे सघंदो, मैं तोखे ही मुंहिंजो ध्यानु रखणो पवंदो। मां तोखे यादि न कंदो, मैं हा हा मां हिते साम्हूं ई थो चवां, मां तोखे 1000 बार भुलिजी वेंदो, मैं तूं ही मूंखे यादि रखजां। केॾी वॾी ॻाल्हि।